बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम। अम्मा बाद। मोहतरम नाज़रीन, अॼु असां तव्हांजे साम्हूं इमाम हसन अलैहिस्सलाम जी सुलह जो मौज़ू खणी ॿी नशस्त हाज़िर आहियूं। पोइ नशस्त में असां सुलह ऐं बैत जे दरमियान फ़र्क़ु बयानु कयो ऐं हिन नशस्त में असां हिकु अहम सुवाल जी तरफ़ तव्हांखे मुतवजा कंदासीं। उहो सुवाल इहो थो पैदा थिए त सुलह इमाम हसन ऐं क़याम इमाम हुसैन ॿ अलॻि अलॻि फ़ेलनि सां छा हिकु इमाम ॿिए इमाम जे फ़ेल जी उबतड़ ॿियो कमु करे सघे थो या उन जे मुखालिफ़ ॿियो कमु करे सघे थो या न। इन में बाज़ इहो चयो आहे त जहिड़े नमूने सां हिकु इमाम जो फ़ेल हूंदो आहे ॿिए इमाम जे लाइ बि ज़रूरी आहे त उहो ई फ़ेल अंजाम ॾिए, जॾहिं त हक़ीक़त इहा न आहे। हक़ीक़त इहा आहे त इमाम पूरी क़ौम जो ज़िम्मेदार हूंदो आहे ऐं उहो जेका मसलत ॾिसे थो उन मुताबिक़ अमल करे थो। उलमा एतिरे क़दुरु लिखियो आहे त अगरि इमाम हुसैन इमाम हसन अलैहिस्सलाम जे दौर में हुजनि हा त सुलह कंदा ऐं इमाम हसन अलैहिस्सलाम अगरि इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे दौर में हुजनि हा त क़याम कंदा, छो जो हालात ॾिठा। ऐं इहा इन ई शइ खे फ़क़ति इमामनि जी ज़िंदगी में न ॾिठो वियो, ख़ुदि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी में बि मुख़्तलिफ़ अदवार ॾिठा विया आहिनि। हिकु मरतबा इरशाद थिए थो लकुम दीनकुम वलिय दीन, त तव्हां सां तव्हांजो दीन, यानी न कुफ़ार सां छेड़छाड़ी आहे ऐं पंहिंजे दीन जी तरफ़ तबलीग जारी आहे। ऐं हिकु मरतबा वरी ॿियो रूप थो अचे इस्लाम जो त सुलह ख़ैरुन, त सुलह बहितरीन अमल आहे। ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु वॾी सुलह हुदैबिया बि कई। ऐं हिकु मरतबा तमामु शिद्दत सां हुकुम अचे थो फ़क़्तुल मुशरिकीन हैसो वजदतुमूहुम, तव्हां कुफ़ार खे क़त्ल करियो जहिड़ी बि सूरत में हासिल पायो उन्हनि खे, जहिड़ी सूरत में तव्हांखे कुफ़ार मिलनि उन्हनि खे क़त्ल करियो। यानी हिकु रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी में टे मुख़्तलिफ़ अदवार, टे मुख़्तलिफ़ हुकुम इन ई शइ जी तरफ़ असांजी रहनुमाई कनि था त हिकु इमाम ॿिए इमाम जे मुताबिक़ लाज़मी न आहे जो अमल करे। हिकु इमाम पंहिंजे दौर जो पंहिंजे तक़ाज़ा मुताबिक़ अमल कंदो, ॿियो इमाम पंहिंजे तक़ाज़ा मुताबिक़ अमल कंदो। उन खां पोइ ॿियो सुवाल इहो आहे त कहिड़ा असबाब हुजनि जो सुलह कई वञे ऐं कहिड़ा असबाब हुजनि जो क़याम कई वञे। त इमाम हसन अलैहिस्सलाम जो दौर में सुलह आहे, इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे दौर में क़याम आहे। फ़र्क़ु आहिनि हिते, तमामु घणा असबाब आहिनि। उन्हनि खे मुख़्तसिर कंदे अॼु असां सिर्फ़ु हिकिड़ो ई सबबु बयानु कंदासीं। उहो इहो आहे त उलमा हिकु तबई मिसाल ॾिनी आहे। उन्हनि चयो हिकु इंसान जे बदन सां मिसाल ॾिनी आहे। मसलन हथ, जॾहिं इंसान जो हथ उन ते कोई ज़ख़म फुरड़ी फुट थो थिए त इंसान उनजो इलाजु करे थो, हथल इम्कान उनजो इलाजु करे थो। इन इलाज खे जेके इस्लाह बि चयो थो वञे ऐं इस्लाह ऐं सुलह हिकु ई मातो आहे। पर इहो जॾहिं फुट ऐं फुरड़ी ज़ख़म एॾो वधी वञे जो नासूर बणिजी करे अॻिते सरायत करे त डॉक्टर उनखे वढे छॾींदा आहिनि। अहिड़े ई नमूने सां बाज़ माण्हू इस्लाम में फट ऐं फुरड़ी जी सूरत में दाख़िल थिया त उन जी इस्लाह जी कोशिशि कई। इमाम हसन अलैहिस्सलाम सुलह करे हिकु इस्लाह जी कोशिशि कई। 10 साल ताईं इमाम हसन अलैहिस्सलाम ऐं 10 साल ताईं इमाम हुसैन अलैहिस्सलाम उन जी इस्लाह जो इंतज़ारु कयो, नतीजो जो इंतज़ारु कयो। लेकिन उहा फट ऐं फुरड़ियूं नासूर बणिजी करे यज़ीद जी सूरत में दीन में सरायत करणु लॻियूं त इमाम हुसैन अलैहिस्सलाम क़याम कयो ऐं यज़ीद खे जड़ खां ख़तमु करे छॾियईं। बाक़ी इन जे बारे में ॿिया असबाब बि आहिनि, इंशाअल्लाह अॻी नशिस्त में गुफ़्तगू कंदासीं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।